मतो आई मच्छ तू थुला तो थुना आणी तो जा भाई अछ ते पानी पुनई ॾियणा। दोस्तो ही ॿियो ॾींहुं आहे जेको मूं वाइदो कयो हो त असां बहरिया टाउन जे ख़िलाफ़ 10 ॾींहं एहतजाज ज़रूरु कंदासीं। ही ॿियो ॾींहुं आहे मां वाशिंगटन DC में पंहिंजनि दोस्तनि सां गॾिजी पंहिंजे तरीक़े सां एहतजाज सिंधी माण्हुनि खे यकीन थो ॾियारियां त असां आवाज़ पंहिंजो बंदि न कंदासीं बहरिया टाउन जे ख़िलाफ़, आसिफ ज़रदारी जे ख़िलाफ़ ऐं उन सां गॾु जेके बि उन्हनि जा अहिड़े क़िस्म जा मनसूबा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ई असीं पंहिंजो आवाज़ ज़रूरु उथारींदासीं। मुंहिंजा दोस्तो त ॾिसो बहरिया टाउन त उहो त सिर्फ़ु हिकिड़ो बहरिया टाउन जंहिंजे नाले असीं चऊं था त उहो कराची में बहरिया टाउन उन्हनि ठाहियो आहे 46,000 एकड़ ज़मीन ते, पर ज़ुल्फ़कार आबाद उन खां अलावा DHA इहे सभु जेकॾहिं गॾायूं त 1,11,644 जेके आहिनि से एकड़ सिंध जा ज़मीन धारियुनि खे ॾिना विया आहिनि। उन में सिंधियुनि खे कोन्हे। इहे सभु जेके आहिनि से मलिक रियाज़ ऐं ज़रदारी गॾिजी सिंध खे बर्बादु करण जे कढ आहिनि। उन में रुगो इहे न पर उन सां गॾु जेको चाइना आहे उहा बि मेट्रोपॉलिटन जेको बहरिया टाउन खां कराची डाउन टाउन ताईं जेको उन्हनि रेलवे जो सिस्टम उहो बि चाइना सां गॾिजी उहो कनि पिया। उन खां अलावा इहो बि ॿुधाईंदो हलां त तव्हां सोचो त पोर्ट कासम ऐं स्टील मिल उन जी ज़मीन भुटे जे वक़्त में बि जॾहिं सिंधियुनि खां खसे जेके आहिनि से उहे मनसूबा ठाहिया विया, अॼु उते सिंधियुनि खे वाइदो कयो वियो उन्हनि खे त उन्हनि खे मुतबादिल तौर ते घर ठाहे ॾिना वेंदा या उनखे नौकरी ॾींदू, उहो बि उन्हनि खे न मिलियो। तंहिंखां अलावा तव्हां ॾिसो मंगला डैम या तरबेला डैम या उन खां अलावा गाज़ी बरोथा डैम, इहे बि उतां जा जेके माण्हुनि खे मुतबादिल ज़मीनूं सिंध में ॾिनियूं वियूं, 44,000 एकड़ सिंध में ज़मीनूं उन्हनि खे ॾिनियूं वियूं आहिनि। अॼु जेकॾहिं अञा बि असां अखियूं न पचियूंसीं त उहो बहरिया टाउन जेको नवाब शाह कराची अॻिते हली करे जेको कोस्तान या अञा सुभाणे लाड़काणू सखर या ॿियनि ज़िलनि में इहो सॼो ज़रदारी सिंध खे खपाए बर्बादु करे तबाह करे छॾींदो। तंहिंजे करे इहो ज़रूरी आहे त असीं सिंध जे अंदरि बि ऐं सिंध खां ॿाहिरि बि हिकु आवाज़ थियूं ऐं इन्हनि खे ॿुधायूं त तव्हांजा इहे मनसूबा असां तव्हांखे न करणु ॾींदासीं ऐं तॾहिं ई असीं पंहिंजी सिंध खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन सूरत में आज़ादु कराए सघूं था त जेकॾहिं असीं पाकिस्तान पीपुल्स पार्टी मां पंहिंजी जान छॾायूं ऐं असां फ्री सिंध जी ॻाल्हि करियूं, सिंध खे आज़ादु करण जी ॻाल्हि करियूं। छाकाणि त सिंध खे जेकॾहिं लीगल इलीगल तरीक़े सां जहिड़े नमूने सां मनसूबा ठाहे उनखे कब्ज़ो कयो वियो आहे, उन जे लाइ असां वटि ॿियो को बि रस्तो कोन्हे क़ानूनी या गैर क़ानूनी। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तॾहिं उन्हनि मां जान छॾाए सघूं था जेकॾहिं असीं मुतहद थी पंहिंजे सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि करियूं। इहो ई मैसेज मां तव्हां सभिनी सिंधी दोस्तनि खे ॾींदुसि। चङो, वरी सुभाणे तव्हां सां ॿिए इन्हनि मसइलनि ते वधीक ॻाल्हाईंदासीं। सदाईं गॾु GS।